लाइन लासिस जी बुनियाद ते बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट के इलेक्ट्रिक के ॿियनि खे नोटिस जारी करे छॾियो आहे। ॿुधणी दौरान अदालत नोटिस जारी कंदे 25 जुलाई ते नेपरा जे रीजनल हेड खे बि तलब करे वरितो आहे। जस्टिस फैसल कमाल रिमार्क्स ॾींदे चयो त लोड शेडिंग कहिड़ी रीत थी रही आहे, असां बि हिते रहंदा आहियूं, सभु कुझु सम्झूं था। के इलेक्ट्रिक शहर में जेको कुझु करे रही आहे सभु सम्झनि था। शहरियुनि खे तकलीफ़ जो अंदाज़ो आहे, पर ही केस आईनी बेंच में वञणु घुर्जे हा। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त रेगुलर बेंच अॻु बि नोयत जा केस ॿुधी चुकी आहे। डिक्लेरेशन चाहियूं था, हुकुम न। के इलेक्ट्रिक पंहिंजी पॉलिसी जो बदल 18 कलाक लोड शेडिंग करे रही आहे। नेपरा खे शिकायतुनि ते फ़ैसिलो नाहे कयो वियो। नाजाइज़ लोड शेडिंग ते नेपरा खे के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ एक्शन वठण जो हुकुम ॾिनो वञे। वाज़े रहे त लाइन लासिस जी बुनियाद ते बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ दरख़्वास्त जमायत इस्लामी जे 9 टाउन चेयरमैननि तरफ़ां दाख़िल कई वई आहे।